क्या कुर्बान नबी तुझे शान था, क्या कुर्बान नबी घोरियादार बचा जिंद जान नबी तुझे शान था। बिना पाछे तुझो पाक जिसम मखे खे न वेहण जो तो ते हुकुम वदे यूसुफ खां तुझो यार हुस्न ॾिसी हुरूटियो है रानो नबी तुझे शान था। जान नबी तुझे शान था। कुरान जी जरही आयत नाज़िल थी वरफ़अना लक ज़िक्रक महबूब असां तुझे करे तुझे ज़िक्र खे बुलंद कयो। जिब्रील लही आयो हो काज़ी अय्याज़ शिफ़ा में उन हदीस खे नक़ुल कयो आहे। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां इहो ॿुधाइण जे लाइ आयो आहियां अल्लाह मूंखे मोकिलियो आहे। जिब्रील वञा हुज़ूर खे वञी ॿुधाए अचु महबूब असां तुझे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे। हबीब तुंहिंजो ज़िक्र अल्लाह ईअं बुलंद कयो जो ख़ुदा फरमाए थो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत माई महबूब जॾहिं जिथे मुंहिंजो ज़िक्र हलंदो गॾु तो हबीब जो बि ज़िक्र हलंदो। जंहिं जाइ ते मुंहिंजो ज़िक्र कयो वेंदो उन जाइ ते तुंहिंजो बि ज़िक्र थींदो। अज़ान में अल्लाह जो ज़िक्र हुज़ूर जो ज़िक्र, तकबीर में अल्लाह जो ज़िक्र हुज़ूर जो ज़िक्र, कलमे में अल्लाह जो ज़िक्र हुज़ूर जो ज़िक्र, बे कलमे में अल्लाह जो ज़िक्र हुज़ूर जो ज़िक्र। ख़ुतबन जे अंदर ईद जो हुजे जुमे जो हुजे निकाह जो हुजे हज जो हुजे अल्लाह जो ज़िक्र गॾु मुस्तफ़ा जो ज़िक्र आहे। ऐसी ताईं जो नमाज़ जेका ख़ालिस इबादत रब जी आहे उन में बि अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह जो ज़िक्र सुभान अल्लाह। असां मीलाद कंदा आहियूं मुस्तफ़ा जे ज़िक्र जे लाइ चओ सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर जे ज़िक्र जे बुलंदीअ जो हिकिड़ो ज़रियो ही आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वठो बस मुंहिंजी ॻाल्हि ख़तम हूंदी। क़ुरान करीम में अल्लाह फरमायो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। महबूब क़ुरान नाज़िल बि असां कयो आहे उन जा मुहाफ़िज़ बि असां पाण आहियूं। पर अल्लाह हिफ़ाज़त जो हिकिड़ो ज़रियो फरमायो हुज़ूर जे उम्मत में तव्हांखे लखे करोड़े हाफ़िज़ मिलंदा जंहिंजे सीननि में अल्लाह जो क़ुरान महफ़ूज़ चओ सुभान अल्लाह। मुहाफ़िज़ अल्लाह पाण पर हिफ़ाज़त जो ज़रियो अल्लाह इहो करे छॾियो जो मदरसा खुलिया पिया आहिनि मस्जिदूं खुलियूं पियूं आहिनि नंढा नंढा ॿार क़ुरान करीम यादि कयो अथनि। इहो क़ुरान जे हिफ़ाज़त जो हिकिड़ो तरीक़ो ऐं ज़रियो आहे। ईअं वरी अल्लाह मदीने वारे जे ज़िक्र खे ईअं बुलंद कयो कई उन जा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो ई मीलाद जो महफ़िलूं ॿिया आहिनि। मीलाद रसूलुल्लाह जो हलंदो रहंदो रसूलुल्लाह जो ज़िक्र मुबारक बुलंद थींदो। अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो महिमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो। जंहिंखे पका वरी आवाज़ हाथ करे खणी चओ सुभान अल्लाह। अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो महिमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर सुभान अल्लाह। तोखे हुजण मुबारकूं मीलाद करण वारा आका जे ईद में घर आबाद करण वारा। तोखे हुजण मुबारकूं मीलाद करण वारा आका जे ईद में घर
साद ईंदो ज़रूर ईंदो सुभान अल्लाह अज तुझे लांगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह रहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझे चवण अमा जो बुधण कबूल फरमाए अमा आयो खुदा ताला तमा के आबाद रखे जन मुस्तफ़ा जो मीलाद कयो अल्लाह उनके दारन जो सादत नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।